अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खावंद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकियाई। कलमो ते करीम ते चिटो चयाई, अन मौलाक व अंत महबूबी ईअं उतियाई। लिखी ॾिनई ॿई सुरायूं सैयद खे। मुंहिंजा दोस्त केॾी न प्यारी सना आहे। ऐं मां त हिकिड़ो इंतिहाई कम इल्म इंसान आहियां। अॼु यकीन पुछो मुंहिंजी दिलि पई चए त कुछ महफ़िलूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कोन हूंदी आहे। ऐं वधीक जेको मां फ़ाइदो ॾिठो आहे उहो ॻाल्हाइण खां वधीक ॿुधण में ॾिठो आहे। गुफ़्तगू करण ऐं अहिड़नि लाइक़ फ़ाइक़ बाइज़त मोहतरम बावकार शख़्सियतुनि ऐं इंसाननि जे साम्हूं जिन जे लाइ अल्लाह ताला फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। अवां जी सना खुदा पे फरमाए वो पालनहार जंहिंजी हर सना मोहताज आहे, जंहिंजी हर गुफ्तगू मोहताज आहे, जंहिंजी हर शइ खे घुर्जे तलब आहे, उहो अवां जी सना पियो करे, अवां जी तारीफ़ पियो करे त इंसान तूं मुंहिंजी तख़लीक़ुनि मां सभ खां ख़ूबसूरत तख़लीक़ आहे। ऐं वरी उन खां मथां वमा अर्सलनाका इल्ला रहमतुल लिल आलमीन, जंहिं पैगंबर जे लाइ अल्लाह पाण बिशारत ॾे, जंहिं पंहिंजे नबीअ जे लाइ अल्लाह बिशारत ॾे अवां खे, उन जो तारुफ़ कराए त उहो पूरे जहाननि जे लाइ रहमत आहे। उन्हनि जे उम्मतनि जे साम्हूं गुफ़्तगू करण का सवली ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्त। उन महबूब जे मोहब्बत जा दावेदार जेके इंसान साम्हूं वेठा हुजनि, जेके इश्क जे मेराज जे तरफ रवां दवा हुजनि उन सफ़र में, जिन जो पंध खुदा जे महबूब जे इश्क जे तरफ हुजे, जिन जी नज़र अगर आहे त उहा महबूब जे जलवे जी तरफ आहे, अगर उन्हनि जी दिल मुतवज्जो आहे त उहे आका नामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जी तरफ मुतवज्जो हुजे। उन्हनि दोस्तनि अहिड़नि अल्लाह जे प्यारनि ऐं कामिलनि जे विच में गुफ़्तगू करणु मुंहिंजा दोस्तो इंतिहाई ॾुखियो ऐं मुश्किल कमु आहे। पर हिकिड़ी रस्म ऐं रिवाज आहे, दुनिया जो उसूल आहे, हिकिड़ो तरीक़ो हली पियो आहे जंहिंमें मजबूर थी ॻाल्हाइणो थो पए। पर यकीन ॼाणो मां जेको ज़िंदगीअ जो हक़ीक़ी लुत्फ़ महसूस कियो आहे, मां चवंदो आहियां मुंहिंजे महबूबनि जी सना थिए, उन्हनि जी नात ख़ानी थिए, उन्हनि जो नालो वरितो वञे, उन्हनि जी ते सलातो सलाम पढ़ियो वञे, उन्हनि जो इस्म हुजे, असांजूं दिलियूं हुजनि, असांजा कन हुजनि ऐं ख़ामोशी हुजे, ऐं दिलि में इहो सुरूर हुजे, ख़ुदा जी रहमत जो इंतज़ार हुजे, अल्लाह जे ज़िक्र जूं तवारूं हुजनि, अहिड़ा मोहब्बत वारा हुजनि, अहिड़ियूं महफ़िलूं हुजनि, ये दुनिया हुजे, ये जहान हुजे, खुदा जी रहमत जो वसकारो हुजे, वो खबर न हुजे त ये दुनिया भी हले, ताकि वो वक्त अची वने जो खुदा जी ज़ात जो जलवो असां तव्हां जे साम्हूं मौजूद थी वने। मुंहिंजा दोस्तो अवां सभिनी खे माह रब्बुल अव्वल जी आमद मुबारक हुजे। हेड़ा महीना, हेड़ा पुरसरूर कैफ, हेड़ा खूबसूरत लम्हा, हेड़ियों खुशियों अगर हिनन तकलीफुन में अल्लाह तबारक व तआला मुझा दोस्तों हिन मुश्किलातुन में, हिन डुकर में, हिन मुसीबत में, हिन परेशानी में, बीमारियों के विच में जेकॾहिं महबूब मदनी जी उम्मत के अल्लाह तबारक व तआला हिन तकलीफ में हेड़ी खुशी तो ॾेई सके त तव्हां ॿुधायो आखिरत में उहे खुशियुनि खां कीअं महरूम रहंदा। तव्हां ॿुधायो त उन्हनि जी कब्र कीअं खुशियुनि खां खाली रहंदी, जेके हेड़ी तकलीफ में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हेड़ियूं महफिलूं, हेड़ा प्यारनि जो कुर्ब, हेड़े प्यारनि जे दीदार सां नवाज़ियो आहे त कब्र में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हेड़ियुनि महफिलुनि खां परे कीअं रखंदो। मुंहिंजा दोस्तो
अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त मां अवां जे गुमानन जे वेझो आहियां। मुंहिंजो गुमान खुदा जी मोहब्बत आहे। मुंहिंजो गुमान खुदा अल्लाह तबारक व तआला गफूर रहीम आहे। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे दिल में इहो एहसास ई कोन पैदा थींदो आहे त मां ग़लती कयां ऐं माफ़ी वठां ऐं खुदा मूंखे माफ़ी न ॾे। मुझे दिल में यो एहसास ही पैदा कौन थींदो आहे जो खुदा पाण तो फरमाए अर रहमान रहीम। जिथे हिकिड़ो दफ़ो रहमान जो ज़िक्र अचियो वरी उन जे मथां रहीम। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, त मुंहिंजा दोस्तो, अवां ऐं असां खे अॼु मां अवां खे इहा दावत अर्ज़ कंदुमि त असां कमनि कहिड़नि में मसरूफ़ हुजऊं। पंहिंजी दुनियावी हवाले सां, पंहिंजी ज़रूरतुनि जे हवाले सां, कारोबार जे हवाले सां, इल्म तइलीम जे हवाले सां, बचनि ॿारनि जे हवाले सां, घर ॿार जे हवाले सां, कहिड़नि बि कमनि में रुधल हुजऊं, पर गुमान हमेशह सुठो रखिणो। जंहिं बि इंसान खे ॾिसो बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे, छो जो इहा मुझे महबूब, मुझे आका नामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत है। उहे गुमान सुठो रखंदा हुया। जेके उन्हनि वटि हली ईंदा हुया पाण उन्हनि खे पंहिंजे सीने सां लॻाईंदा हुया। जेकॾहिं को बुखारियल पाण वटि जी ख़िदमत में हाज़िर थियो त पाण उन खे ग़िज़ा ॾिनो, पाण उन जी तकलीफ़ खे दूर करण जो बाइस थिया, न कि उन जी तकलीफ़ में इज़ाफ़े जो बाइस थिया। मुंहिंजा दोस्तो, पाण करीमन जी आमद खां पहिरियां मदीना मुनव्वरा जो नालो यसरब हुयो, बीमारियुनि जो छा मशहूर हुयो, तकलीफ़ुनि ऐं बीमारियुनि वारो इलाइक़ो। केॾी न सुहिणी मुंहिंजे आका जी ज़ात। जॾहिं उन बीमारियुनि जे इलाइक़े में था अचनि, जॾहिं उन परेशानियुनि वारे इलाइक़े में हिजरत करे था अचनि, त उन परेशानियुनि ऐं तकलीफ़ुनि वारे इलाइक़े खे हिन दुनिया जो दारुल ख़िलाफ़ा बनाए था छॾनि। जितां ख़ुशियुनि जा पैगाम खणी सहाबा निकिता ऐं उहे अहिड़ा पैगाम उतां, अहिड़ियूं ज़िक्र जूं तवारियूं उतां निकितियूं जो अॼु उहे ज़िक्र जूं तवारियूं 1400 साल पोइ हिन कंडियारे जी सर ज़मीन ते बि जारी वसारी आहे। उन मोहम्मद मदनीअ जे मीलाद जूं मुबारकूं उन वक़्तु शुरू थियूं ऐं वक़्त वारा अॼु ताईं उन ॾींहं जूं मुबारकूं ॾींदा पिया अचनि। त मुंहिंजा दोस्तो, ख़ुदा जी रहमत खां ना उम्मीद थियण या मुझे नबीअ जी, मुझे पैगंबर, मूंखे आकाए नामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ना है। मुंहिंजा दोस्तो, एॾो कमज़ोर ईमान त कोन्हे असांजो। कॾहिं खां असां मुस्लमान एॾा ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी वियासीं ईमान जे मामले में, जो थोड़ी खुदा जी मोहब्बत चूंडी पाती, थोड़ी खुदा जी रहमत सुई चुभोई ऐं असां नाउमीद थी वञूं। असां त उन मैदान जा मुजाहिद आहियूं जो तकलीफ़ अचे त इश्क ऐं मोहब्बत जूं तवारूं दिल मां 100 गुना वधीक निकिरण खपनि। मोहब्बत ऐं इश्क जो पैगाम जेकी मुझे आका नामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बेअन तरीक़ो हुयो, जे हिन दुनिया के न हिन जहान के रंग लाए छॾिया। असांजी सोच ऐं असांजी नज़र, असांजी सम्झ, असांजो इल्म सिर्फ़ हिन ज़मीन ताईं महदूद आहे। असां हिन खां अॻिते कोन वधिया आहियूं, पर ख़ुदा जी कारखाने में, हिन जहान में अहिड़ा केतिरा ई ॿिया जहान हूंदा जो ख़ुदा थो ॼाणे, असांखे हिन जो इल्म नाहे। जॾहिं ख़ुदा फरमाए थो सभिनी आलमनि लाइ रहमत, त कहिड़ी ख़बर अॼु किथे किथे हिन रहमत जे ॾींहं जूं ख़ुशियूं मल्हायूं पियूं वञनि। त मुंहिंजा दोस्तो, हिन तकलीफ़, हिन मुश्किल जी घड़ीअ में इंशाअल्लाह मुंहिंजो इहो ईमान आहे त हिन तकलीफ़ में जेको पेर भरियो थी बीहंदो, जंहिंजो हथ ॾियण वारो हूंदो, वठण वारो न हूंदो, ख़ुदा जी रहमत, ख़ुदा जो फज़ल उन जा सभु नुक़सान नफ़नि में तब्दील करे छॾींदो। जिन जा घर कचा ॾठा हुया, मुंहिंजी दिलि थी चए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे पका घर अॾाए ॾींदो। जिन जे फसल में लख जो नुक़सान थियो आहे, ख़ुदा उन्हनि खे किरोड़नि में नफ़ा ॾींदो। जिन जो जानुनि में नुक़सान थियो आहे, ख़ुदा उन्हनि जी नसलनि खे ता क़यामत शादो आबाद रखंदो।
जिन जा शहर बर्बाद थिया आहिनि, ख़ुदा उन्हनि जॻहुनि ते अहिड़ा शहर आबाद कंदो जेके न हिन तालुके हिन ज़िले असांजे सूबे सिंध न बल्कि पाकिस्तान बल्कि हिन पूरी ममलिकत लाइ पूरी इंसानियत लाइ ख़ैर ऐं ख़ुशी ऐं बरकत जो बाइस बणिबा। अहिड़ा नौजवान तालीम ऐं इल्म पिराए पंहिंजी दिल खे ख़ुदा जे हुज़ूर में झुकाए पंहिंजे ज़हन खे हक़ीक़ी मुहम्मदी फैज़ तरफ़ मुतवजो करे दुनिया में निकिरंदा ऐं दुनिया खे ॿुधाईंदा त हक़ीक़ी मुसलमान वो मुहम्मदी मुसलमान जंहिंजे बारे में आका नामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके मुंहिंजा उशाक आहिनि, जेके मुंहिंजा मुहब्बत करण वारा आहिनि, उहे ख़ैर जी ख़बर आणींदा आहिनि, उहे ख़ुशियूं आणींदा आहिनि, उहे तकलीफ़ुनि खे दूर कंदा आहिनि, उहे बीमारियुनि खे दूर कंदा आहिनि, उहे नफ़रतुनि खे दूर कंदा आहिनि, उहे मुहब्बतुनि खे आम कंदा आहिनि, उहे इज़तुनि खे वधाईंदा आहिनि, उहे बरकतूं आणींदा आहिनि। ख़ुदा जे फज़ल सां अल्लाह जी रहमतुनि जे उन इलाइक़नि में वसकारे जो बाइस बणिबा। तो मुझा दोस्तों मां घणो ॻाल्हाए वियुसि, मूंखे उम्मीद आहे त अगरि मूंखां का कमी कोताही थी हूंदी त अवां हिकिड़ो कमज़ोर ऐं ज़ईफ़ इंसान समझी उन मुंहिंजी कमी कोताहीअ खे दरगुज़र कंदव। ऐं अगरि का अहिड़ी ॻाल्हि आहे त मां हमेशह हाज़िर आहियां, केर बि अची इल्म जो शागिर्द आहियां, मां पंहिंजे मुर्शिद खां इहो सिखियो आहियां त मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इल्म पिरायो पींगे खां क़बर ताईं। अवां मूंखां वधीक लाइक फाइक आहियो, वधीक बाइज़ इज़त ऐं एहतराम आहियो। हिन कुर्सीअ ते विहण ब तारीफ़ जा कलमा लफ़्ज़ मुंहिंजे शान में केर ॻाल्हाइण इहो त कोन थो चए त तव्हां मूंखां घटि इज़त वारा आहियो। ख़ुदा जहिड़ी तारीफ़ अवां जी कई आहे मुंहिंजी बि ओड़ी तारीफ़ कई आहे। ख़ुदा जहिड़ो मक़ाम अवां खे ॾिनो आहे मुंहिंजो बि उहो मक़ाम आहे। मुझा दोस्तों पंहिंजी हक़ीक़त पंहिंजी असलियत खे सुञाणो, हरू भर ॻाल्हियुनि जा गुफ़्तार न बणिजऊं। क़ुरान करीम सिर्फ़ तिलावत करण लाइ कोन आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां जॾहिं सहाबा फरमायो त आप उन्हनि खां सवाल पुछऊं त अवां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी जान माल दीन असांजो जान माल औलाद उन्हनि जी ज़ात ते कुर्बान, पाण फरमायूं त असां उन्हनि खे हलंदो घुमंदो फिरंदो क़ुरान ॾिठो। तो मुझा दोस्तों सिर्फ़ क़ुरान करीम जी तिलावत करण ते बि ज़ोर ॾियणु खपे, या भली ॻाल्हि आहे, पर कुझु उन खे सम्झी उन ते अमल करण ते बि ज़ोर ॾियणु खपे। जीअं अल्लाह तबारक व तआला गौर फ़िक्र जी दावत ॾिनी आहे। जीअं अॼु मां अवां जे साम्हूं ॻाल्हायां पियो, गुफ़्तगू कयां थो, हाणे मुंहिंजे मथां इहो लाज़िम आहे त मां जॾहिं हीअ गुफ़्तगू कयां त मां पाण खां इहो पुछां त छा मां अवां जे साम्हूं ॿ कम जूं ॻाल्हियूं कयूं, अवां जे फ़ाइदे जूं ॻाल्हियूं कयूं, जेको मां महसूस कयो पंहिंजे ख़ुलूस दिल ऐं सचाईअ सां उहो अवां जे साम्हूं रखियो, या बसि ईअं जोश ऐं गुफ़्तगू ठलियूं नारा हणाए ऐं उथियो हलियो वियुसि, पंहिंजी वाह वाह कराए हलियो वियुसि। मुंहिंजा दोस्त इहा मुहम्मद मदनी जी उम्मत खे इहा ॻाल्हि कोन थी जुगाए। भले गुफ़्तगू करणु खपे, भले नारा हणणु खपनि, पर चूंकि अल्लाह तबारक व तआला बार बार पंहिंजे कलाम जे बारे में गौर फ़िक्र करण जी दावत ॾिए थो त असां ई तव्हांखे घुरिजे त ॻाल्हाइण खां पहिरियां ऐं पोइ पंहिंजी गुफ़्तगूअ ते बि गौर फ़िक्र करणु खपे। त मुंहिंजा दोस्तो अवां वधीक बाइस इज़त ऐं एहतराम आहियो। दिलि पुछो, मुंहिंजी दिलि पई चए त बसि हिते वेठो हुजे, अवां जी ज़ियारत कंदो रहे, माण्हू अवां जे ख़ूबसूरत चेहरनि खे ॾिसंदो रहे, छो जो अवां जे चेहरनि में मूंखे महबूब मदनीअ जी मुहब्बत, उन जो इश्क, उन्हनि जो प्यार पे नज़र आए। दिलि घणनि ॾींहंनि खां पे सिकयसि त अल्लाह को अहिड़े प्यारनि जो दीदार कराए जिन सां दिलि ताज़ो तवाना थी वञे। अल्हम्दुलिल्लाह अॼु अवां जी सूरतूं, अवां जा ख़ूबसूरत चेहरा ॾिसी दिलि बाग़ो बहार थी वई। अल्लाह अवां जी इज़तुनि खे अवां वधाए, अल्लाह अवां खे दीन दुनिया में माल में बरकतूं अता फरमाए। ई सैलाब, ही तकलीफ़ूं, ये शायदि जीअं मां अर्ज़ु कयो असांखे गौर फ़िक्र करणु खपे। शायदि हिन कुदरत जे कारखाने में, अल्लाह जे निज़ाम में, हिन ठाहियल दुनिया में ख़ुदा जी तख़लीक़ आहे। मुंहिंजा दोस्तो, चाहे वण हुजनि, चाहे परिंद हुजनि, चरिंद हुजनि, दरियाव हुजनि, समुंड हुजनि, बेजान मिट्टी हुजे, सभु ख़ुदा जी तख़लीक़ आहे। शायदि असां हिन कारखाने में का त गड़बड़ कई आहे। मुंहिंजा दोस्तो
को त दख़ल अंदाज़ी ॾिनी आहे न मुंहिंजा दोस्तो, जो रहमत त साॻी आहे, ख़ुदा जी रहमत साॻी पई बसे, पर असांखे सोचणु खपे त इन ख़ुदा जे कारखाने में का त शरारत कई आहे असां। पोइ वण कटिया आहिनि, नफ़रतूं वधायूं आहिनि, बुग़्ज़ कीने खे वधायो आहे, कदूरतुनि खे वधायो आहे, तफ़रुक़ खे वधायो आहे, बदगुमाननि खे वधायो आहे, हिन दुनिया जे निज़ाम में जानवरनि जी बेहिस शिकार कयो आहे, कुझु त कयो आहे, दरियानि जा रुख ॿोड़िया आहिनि, कब्ज़ा कया आहिनि, नहरुनि ते कब्ज़ा कया आहिनि, नाजाइज़ूं कयूं आहिनि, ज़ुल्म कया आहिनि। मां पाण खां पुछां ऐं अव्हांखे बसि पाण खां इहो पुछणु खपे त हीउ जेको अॼु तकलीफ़ आई आहे, बजाए जो असां इहो चऊं त ख़ुदा जे तरफ़ां आई आहे, छा असां त इहो इन जे पोयां पाण त कोन आहियूं मुंहिंजा दोस्तो। बजाए जो असां बि चऊं त इहो ख़ुदा जे तरफ़ां आई आहे, अलाह त फरमाए थो पाण खे हलाकत में न विझो। ख़ुदा क़ुरान करीम में थो फरमाए असां पंहिंजो पाण खे हलाकत में विझूं ऐं वरी माज़अल्लाह नौज़ बिल्लाह अल्लाह जे तरफ़ उनखे मोड़े छॾियो त अल्लाह जे तरफ़ां आयो आहे। त मुंहिंजा दोस्तो, ग़लतियूं असां खां थींदियूं आहिनि, कोताहियूं असां खां थींदियूं आहिनि, पर मदद अल्लाह जे तरफ़ां ईंदी आहे। ऐं मुंहिंजो ईमान आहे, मुंहिंजी यकीन आहे इन ॻाल्हि ते त अगरि हींअर बि असां अॼु सचे दिलि ऐं ख़ुलूस ऐं सचाईअ सां निदामत दिलि में महसूस कईसीं ऐं इहो सोचियोसीं त मुंहिंजा परवरदिगार हिकिड़ो दफ़ो सॾु कयो मुंहिंजा दोस्तो अल्लाह खे, हिकिड़ो दफ़ो अचो अॼु हींअर ई कोशिशि था कयो, सभु ॻाल्हियूं विसारे छॾियो, महसूस कयो दिलि में, हिकिड़ो दफ़ो चओ दिलि में, चओ अल्लाह अल्लाह, ऐं चओ दिलि में, चओ मुंहिंजा मालिक जेके असां खां कमियूं कोताहियूं थियूं आहिनि तूं माफ़ी ॾे। ॾिसो त कीअं ख़ुदा जी रहमत जा दरवाज़ा खुलियल आहिनि, बंदि कॾहिं बि न थींदा। मुंहिंजे महबूब आकाए नामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते ख़ुदा जी रहमत जा दरवाज़ा बंदि थी सघनि, इन खां वधीक कमज़ोर ईमान जी ॻाल्हि बि का थी नथी सघे। सिर्फ़ु असां ऐं तव्हांखे मुतवजो थियण जी ज़रूरत आहे। ॾिसो त कीअं थो ख़ुदा अव्हांखे अॼु पंहिंजे ख़ज़ाननि मां, पंहिंजे ग़ैब मां अहिड़ा इंसान, अहिड़ा मर्द मुजाहिद अवां मां ई पैदा थींदा जेके हिन ख़िते जी तक़दीर खे तब्दील करे छॾींदा, जिन खे अगरि उहो इंसान जंहिं वटि ख़ुदा जो तारुफ़ न पहुतो आहे उहो उनखे ॾिसंदो त ख़ुदि ब ख़ुदि उन जी दिलि में अल्लाह जो नालो जारी वसारी थी वेंदो, उहो इन ॻाल्हि खे मञण ते मजबूर थी वेंदो त वाकई ख़ुदा जी ज़ात मौजूद आहे जो अहिड़ो बहितरीन इंसान हिन दुनिया जे कारखाने खे अहिड़े ख़ूबसूरती सां हलाए छॾियो आहे। त मुंहिंजा दोस्तो, ना उम्मीद न थियो, घबरायो, फ़िक्रमंद भले थियो, फ़िक्रमंद थियो, तकलीफ़ आहे, परेशानी आहे, ना उम्मीद इन जे करे न थियो, असां निधड़का त न आहियूं न मुंहिंजा दोस्तो, महबूब जी उम्मत आहियूं, अल्लाह जी रहमत जे पोयां भॼण वारा आहियूं, उन जे फज़ल जा मुंतज़िर आहियूं, निधड़का त न आहियूं। इंशा अल्लाह अल्लाह पंहिंजे फज़ल सां इहे सभु भरपायूं कंदो। मां हद खां घणो ॻाल्हाए वियुसि ऐं मां शर्मिंदो आहियां। अल्लाह तबारक व तआला जेका मां गुफ़्तगू कई आहे मूंखे इहा तौफ़ीक़ ॾे त मां पहिरियां इन ते पाण अमल कयां ऐं अवां मुंहिंजे लाइ दुआ घुरो त अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे त जेके मां लफ़्ज़ अवां जे साम्हूं पेश कया आहिनि ऐं अगरि इन में का कमी कोताही थी वई आहे त मां अवां खां माफ़ी जो तलबगार आहियां ऐं अल्लाह जे हुज़ूर उन जे आकाए नामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले माफ़ीअ जो ई तलबगार आहियां, हमेशह रहियुसि आहियां ऐं अल्लाह अॻिते बि इहा तौफ़ीक़ ॾींदो। त अहिड़नि प्यारनि जी महफ़िल में अवां वेठा आहियो, साईं लोढ़ाई साहिब जन, उन्हनि जा साहिबज़ादा साहिब जन जी महफ़िल में, त इन महफ़िल जो रौनकूं अहिड़ा अल्लाह वारा आहिनि, अहिड़ा बुज़ुर्ग आहिनि, हिन ख़िते में ज़िक्र जूं तवारूं कई सदियुनि खां सालनि खां हणाइण वारा अहिड़ा असांजा महबूब प्यारा बुज़ुर्ग लोढ़े वारा आहिनि, जिन हिन ज़िक्र खे, इन पैगाम खे, मुहबत जे पैगाम खे कई सालनि खां हितां जे इंसाननि जी दिलुनि ताईं पहुचायो आहे ऐं महबूब मुहम्मद जी उम्मत खे उन जे इश्क सां फैज़याब फरमायो आहे। त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी ते पंहिंजो फज़ल ऐं करम फरमाए ऐं जिन बि दोस्तनि हिन महफ़िल खे क़ाइमु करण जी कोशिशि कई आहे अल्लाह उन्हनि जूं कोशिशूं क़बूल फरमाए। जज़ाकुमुल्लाह ख़ैरा व मा अलैना इल्लल